अॻूणे वफ़ाक़ी वज़ीर शेख रशीद जो चवणु आहे त नवाज़ शरीफ़ वटि मुशर्रफ जी वापसी जी हिमायत खां सवाइ ॿियो को बि रस्तो न हो। फ़ौज ऐं उन जी क़यादत मुशर्रफ खे वापसि घुराइण वारो दुरुस्त फ़ैसिलो कयो आहे। नवाज़ शरीफ़ अॻूणनि आर्मी चीफ्स ख़िलाफ़ विढ़ियो, बहरान पैदा कयो ऐं मतिलबु पवण ते गोॾा खोड़िया आहिनि। शेख रशीद जो चवणु आहे त इम्पोर्टेड हुकूमत जी एजेंडा पंहिंजा केसिस ख़तमु करणु ऐं IMF जी महांगाई बढ़णु आहे। आलमी साज़िश जी शुरूआति बि लंडन खां थी। नवाज़ शरीफ़ खे हाणे मुल्क अचण खां केरु थो रोके? शेख रशीद सोशल मीडिया ते बयान जारी कयो आहे। संदसि चवणु आहे त अॼु पंजाब में आइन जे ख़िलाफ़ 2 इजलास थी रहिया आहिनि, जंहिंजो मिसाल दुनिया में नथो मिले। अॻूणे वफ़ाक़ी घरू वज़ीर शेख रशीद जो चवणु आहे त नवाज़ शरीफ़ वटि मुशर्रफ जी वापसी जी हिमायत खां सवाइ ॿियो को बि रस्तो न हो। फ़ौज ऐं उन जी क़यादत मुशर्रफ खे वापसि घुराइण वारो दुरुस्त फ़ैसिलो कयो आहे। नवाज़ शरीफ़ अॻूणनि आर्मी चीफ्स ख़िलाफ़ विढ़ियो, बहरान पैदा कयो ऐं मतिलबु पवण ते गोॾा खोड़िया। शेख रशीद जो वधीक चवणो त इम्पोर्टेड हुकूमत जी एजेंडा पंहिंजा केसिस ख़तमु करणु ऐं IMF जी महांगाई बढ़णु आहे। शेख रशीद जो चवणो त आलमी साज़िश जी शुरूआति बि लंडन खां थी। नवाज़ शरीफ़ खे हाणे मुल्क अचण खां केरु थो रोके?